कंदकोट में मुनव्वर अली मिठियाणी जी अॻवानी में 23 मई 2022 खां 29 मई 2022 ताईं जारी रहंदड़ क़ौमी उत्सदात पोलियो मुहिम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ कशमोर ज़िले अंदरि अॼु 6 ॾींहं बि डिप्टी कमिश्नर ऑफिस अंदरि आला सतही इजलास ॻोठायो वियो, जंहिंमें DHO एहसान अकबर, असिस्टेंट कमिश्नर कंदकोट अब्दुल क़दीर, सिहत खाते जे लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। अन मौक़े ते इजलास सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर जो चवणु हुयो त पोलियो हिकु मोज़ी मर्ज़ आहे जंहिंखे हर सूरत में ख़तमु कयो वञे ऐं इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं मरनी इदारनि जा सहबरा इन सिलसिले में हिक ॿिए सां सहकार कनि ऐं गॾिजी कमु कनि ऐं पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि, छाकाणि त हीउ हिकु क़ौमी काज़ आहे। पोलियो पार्टनर्स खे हिदायत कंदे उन वधीक चयो त इनकारी वालदेन खे आगाही ॾिनी वञे त हिन मोज़ी मर्ज़ खां पंहिंजे ॿारनि खे बचाइण लाइ पोलियो ज़रूरु पीआरनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।